मुझे छोरन ठाहे हथराती कबर ऐं उन जो नालो रखियो छुडल फकीर। हाणे त छुडल फकीर ते ॻोठ वारनि जो अक़ीदो थींदो थो वञे, छो न हिन ते मिट्टी भरे रोज़ी कयां। उरा घर में आई? छो मां झावरो थी वियो अथई छा? ॾिसी नथो त वेठी आहियां, पोइ बि पुछी थो त हुरा घर आई? हुरा सदको अञा ना तो ईअं सम्झ त तुंहिंजे प्यार जो मूं ते झांवरो नाहे, इन करे झांवरो थी वियो आहियां। ख़बर आहे मूंखे त तूं वॾो शाइर आहीं। पहिरीं इहो ॿुधा त इहा मनूस मुंडी खणी छो आयो आई मुंहिंजे घरे? कुर्बन वारी हुरा, मां कागज़ खणी आयो आहियां ज़मीन जा। मां त पूरी हयाती तुंहिंजे नाले करे छॾियां। तूं रुगो हुकुम कर मुंहिंजी मिठड़ी, हुकुम कर न। मथां खां लारी चढ़ाई तुंहिंजी इहा हयाती मुंहिंजे कहिड़े कम जी? मां कोडर जा गन तुंहिंजो बीबीसीआर वांगुरु दौर ख़तम थी वियो, पर पोइ बि सदको अञा ना त मां तुंहिंजो क़दुरदान आहियां, मां तुंहिंजो क़दुरु थो कयां। ओए इब्लीस जी न कह, तूं मूंखे इहो ॿुधा त तूं हिते छो आयो आहीं? पूरा ही ज़मीन जा कागज़ खणी आयो आहियां। सोचुमि त किथे इहा सूमल खणी लिकाए वञी पंहिंजे पीउ ठारे ने अंदर जे कारे खे न ॾे। मां तो वटि अमानत रखण आयो आहियां। रखी भली वञ, पर ही अमानत रखण जा महीने जा 900 वठंदीसैं। प्यारी तूं त 900 थी चए, मां तोखे पूरो 1000 करे ॾींदुसि। हाणे त राज़ी आहे न की न? ओ सही आहे, पर मुंहिंजे घर में तो जहिड़ा कुआ घणाई आहिनि। जे कागर टुके वियई न त पोइ मुंहिंजो ज़िमू न थई। माण्हू फासाए थी वञे पंहिंजे कुर्ब जी कोड़कीअ में, पग कुओ फासण में कहिड़ी देरि लॻंदई? हाणे इहा बकवास बंदि कर ऐं हितां कख पन थी। मुंहिंजे छोरनि जे अचण जो टाइम थी वियो आहे। ठीकु आहे प्यारी, जेकॾहिं चांहि जो हिकिड़ो प्यालो पीआरी न त मां तुंहिंजो असली बानो थी पवां। हीअं ॾिस हीअं बानो, हीअं केॾी प्यारी आहे। हा निकिर वञी होटल ते चाह पी त पकड़ खणी इहे किना ॾंद न कढी छॾियईं। वञा थो सदको वञाए नाव अथऊं, पर नाराज़ त न थी न।